नाज़रीन, कराची जे सिटी कोर्ट में वकीलन पारां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में 100 जी तादाद में वकीलन शिरकत कई ऐं सिंधी गीतन ते रक़्स कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल्ला सोलंकीअ जी हिन रिपोर्ट में। आज बिल्कुल कराची सिटी कोर्ट में अज कराची बार के वकीलन पारां आज सकाफती ॾियारो मल्हायो पियो वञे। सकाफती ॾियारे मल्हाइण में आज वॾे तादाद में 100 जी तादाद में वकील शरीक आहिनि, जॾहिं त हौजमाल ते रक़्स पिणु करे रहिया आहिनि। हिन सां हिते मौजूद जेके वकील आहिनि उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं, उन्हनि छा चवणो आहे। अच्छा, इहो ॿुधायो त अॼु जेको इवेंट के कंहिं तरफ़ तमाम बेहतरीन थी रहा है। एज़ा सुमरे असां ते तमाम समझो त केबीए में इहो कल्चर प्रोग्राम रखी करे ॾाढी असांखे ख़ुशी भी थी आहे ऐं इंशाअल्लाह सुठे नमूने मल्हाईंदासीं सभी। इन में पठान सिंधी मुहाजर को असांजो फ़र्क़ु न आहे। ही कल्चर से समूरनि पाकिस्तान ख़ासि करे सिंधियुनि खे मुबारक हुजे ऐं असां उमेद कयूं था त सिंधी हमेशह हिन जज़्बे सां इहो कल्चर मल्हाईंदा रहंदा। असां ख़ुशि नसीब आहियूं त असां सिंध में आहियूं ऐं सिंध सुहिणी सभिनि खे पंहिंजो प्यार ऐं मोहबत ॾींदी आहे। कराची बार में सभिनी वकीलनि असां सभिनी दोस्तनि खे दावत ॾेई, जंहिंमें पूरे पाकिस्तान जा दोस्त असां सां गॾु शिरकत कई आहे ऐं असां हिते सभिनी खे अजरक ऐं टोपी बि डिस्ट्रीब्यूट कयो आहे। उन सां गॾोगॾु असीं हिते झुमरियूं आयूं आहिनि। असां उमेद था कयूं त आईंदा बि अहिड़ा पुरअमन ऐं प्यार वारा ऐं जेको आहे सो ख़ूबसूरत जेको आहे सो ॾियारा असां हर साल मल्हाईंदा रहंदासीं। सभु पाकिस्तान जा वकिला हज़रात, सिंधी, पंजाबी, मुहाजर सभिनि असांजो ॾियारो हिते सेलिब्रेट कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी अॼु जो ॾींहुं असां सेलिब्रेट कयो। ही यकदरी जो प्रोग्राम आहे, ही जेको अजरक जा रंग आहिनि, इएं कराची बार जा बि रंग आहिनि। ही कराची बार सभिनी जी बार आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। सालाना प्रोग्राम थींदो आहे त मां दोस्तनि खे मुबारकबाद ॾींदुमि। बहितरीन प्रोग्राम जो आहे। ही सूफ़ी धरती आहे, हिते सचल बि आहे, हिते लतीफ़ बि आहे। असां प्यार जी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं ऐं असांजो इहो थ्रू आउट मैसेज आहे कराची बार एसोसिएशन जे फोरम मां। बाबा हिकु जॻह ते रही असां अॻिते वधी सघूं था ऐं पंहिंजी ज़बान ऐं पंहिंजो कल्चर ऐं जेका धरती आहे उनखे असां प्रमोट कंदासीं। ही मुंहिंजो कल्चर आहे, तुंहिंजो कल्चर आहे, पंहिंजो कल्चर आहे, ही रिच कल्चर आहे। हर को माण्हू ईअं मल्हाईंदो जीअं सिंध धरतियुनि जी माउ आहे। ही सिंध धरती असां सभिनी जी माउ आहे ऐं सभिनि खे सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहियूं। कराची बार में कराची जे वकीलनि पारां अॼु जेको सिंध ॾियारो मल्हायो पियो वञे, हुनमें ख़ासि तौर ते जेके कारे कोट जा सभु दोस्त जंहिं खे हुनमें कंहिं बि ॿोली रंग नसल जो फ़र्क़ु न रखियो वियो आहे। हिन में मुहाजर, पठान ऐं सिंधियुनि समेत अॼु सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे। उन सां गॾोगॾु हिननि जो इहो चवणु आहे त हुननि हमेशह जेको आहे सो अहिड़ा सकाफ़ती प्रोग्राम करे रंग नसल ऐं ज़ात पात खे मुकमल तौर ते ख़तमु करे भाईचारे ऐं कंहिंजो सबूत ॾिनो आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु अब्दुल्ला सोलंकी।